प्यारे गुरुसाथ संगत, एक कृष्णम सर्वदेवा। भगवान श्री कृष्ण जी उस्तकीय सां हिन भगवत गीता जो सत्संग शुरू था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। सत्संग कंदे असां 18 अध्याय जे 66 नंबर श्लोक ताईं पहुता आहियूं, जेको सार आहे भगवत गीता जो आखिरी संदेश आहे, जेको शरणागति जो, शरणागति, समर्पण, भगवान में श्रद्धा, उन जी ओट, उन जो आधार। यो सार ज्ञान आहे, आखिरी ज्ञान इहो आहे। भगवान कृष्ण पान अर्जुन खे चयो कि सर्व गुह्यतमम, सभिनी गोपनीयन खां भी अति गोपनीय परम रहस्य युक्त वचन इहो ई अथई। रहस्य जी ॻाल्हि इहा ई अथई। शरणागति सभिनि खां श्रेष्ठ अथई। जीअं ॿार माउ जे शरण में हूंदो आहे त पोइ हुनखे काई चिंता न हूंदी आहे, उहो निश्चिंत हूंदो आहे, छो त माउ जी शरणागत आहे। त इहा शरणागति आखिरी ज्ञान, आखिरी सार ॿुधण में थोरो अजीब थो लॻे। जेको भगवान सूर्य मनुअ खे ॾिनो हो, परंपरा में हलियो, त छा एॾी वॾी ॻाल्हि आहे छा शरणागति? असांखे बि हाणे थी ख़बर पए शरणागति ज्ञान खां भी मथे है। पढ़ने की हद समझ है, समझने की हद ज्ञान, ज्ञान की हद हरि नाम है, यह सिद्धांत और आन। पढ़े लिखे मानू, समझदार मानू की अलग अलग कैटेगरी है। पढ़े लिखे अलग हूंदो आहे, समझदार, जीवन में समझदार अलग हूंदो आहे। पर वह समझदारी ईंदी पोइ आहे, पढ़ण लिखण खां पोइ। समझदारी खां मथे आहे ज्ञान, सुबह जो ज्ञान, पर उन खां भी मथे आहे शरणागति। छो त कोरोना काल में न पढ़ाई लिखाई कम पे थी अचे, न समझदारी पे थी कम अचे, न कोई ज्ञान, आत्म ज्ञान, बातम ज्ञान, कुछ कम कोन पियो थो अचे। पर शरणागति कम ईंदी, सरेंडर, इहो कम अची वेंदो। जेको झुकंदो, जेको समर्पण कंदो, सो बची वेंदो। या सिधो सो फार्मूलो अथव। छो त ॾिठो वियो आहे, जेको समर्पण थींदो, जेको परमात्मा जे अॻियां पंहिंजो पाण खे सरेंडर करे छॾींदो, उहो हाणे चिंता मुक्त थी वेंदो। उहो इहो बि न चवंदो कि मूंखे कुछ न थिए या कुछ थिए, कुछ ही उनजो आग्रह न। हू चवंदो भगवान हाणे त मां तुंहिंजे शरण में आहियां, चाहे मार, चाहे जियार, चाहे ठीक कर, चाहे न कर, मां तुंहिंजी शरण में आहियां। इहो चवण सां ई माण्हू हल्को थो थी वञे, निर्भर तो थी वञे कि हाणे मां कंहिंजी शरण में आहियां। भय समाप्त तो थी वञे, शंका समाप्त थी वञे कि आहे छा, सब खत्म तो थी वञे, ऐं उहो ई माण्हू बची थो वञे, उहो ई बची थो वञे। चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में साबुत बचा न कोई। कबीर भगत रिटे लोई जंड पे थी पिए, कणक जंड पे थी हलाए, उनमें कणक पे थी पिए। त कबीर खे उनमें भी उहो अची वियो ज्ञान। चए तो जहिड़ी तरह दाणा पीसजंदा था वञनि, तीअं असां बि जीवत पीसजूं पिया था, हिकु हिकु थी करे हलूं वञंदा पिया था वञूं।
चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में साबुत रहा न कोई। ईअं ई हली वेंदासीं त लोई बि घटि कोन हुई। लोई जवाब ॾिनो कबीर, इहा ॻाल्हि सही आहे कि कणक जा दाणा पीसजंदा था वञनि, पर जेके कणक जा दाणा विच में था पहुचनि, उन कील सां जेके चिपकी था वञनि, उहे बची था वञनि। कबीरा तू कीले से लिव लाए, दो पाटन के बीच में सारा ही बच जाए। सब बची वेंदे। उन लिव लॻायो न हिक सां, जेको विच में आधार आहे, जेको सेंटर आहे। महाभारत में भी अश्वत्थामा हिकिड़ो नारायण अस्त्र हलायो पांडवनि जी सेना जे तरफ़। कृष्ण खां पुछण लॻा, हिन जो उपाय छा आहे? कहिड़ो अस्त्र छॾियो हिन जे बदिरां? कृष्ण भगवान चयईं, कुझु न कयो, पंहिंजा अस्त्र फिटा करे झुकी वञो, शरणागत थी वञो, त बची सघंदा। हिन जो ॿियो कोई उपाय कोन अथव। लेटी पओ, सभु दंडवत प्रणाम कयो हिन नारायण अस्त्र खे। ही नारायण अस्त्र आहे, वो नारायण जो भगवान जो अस्त्र आहे। हुनखे कोई नथो रोके सघे, पर भगत रोके सघे थो। उनजे तव्हां अगरि शरणागत थी वञो त शरणागत खे, शरण में आयल खे नारायण अस्त्र न मारींदो आहे। ऐं ईअं ई कयूं पांडवनि। या हिकु ई अहिड़ी घटना हुई जिते उहे झुकिया। बाक़ी ॿियनि लड़ायुनि में उन्हनि मुक़ाबिलो कयो आहे ऐं नारायण अस्त्र वापसि हली वियो। शरणागति जो संदेश आहे हींअर सॼे विश्व खे। उहो इन करे आहे छो त माण्हू अहंकारी थी चुको आहे, माण्हू बुद्धिमान ज्यादा ई थी चुको आहे, परमात्मा खां विमुख थी करे ॾाढो दूर थी वियो आहे। भगवान शायदि पाण वटि आणण जे लाइ इहो हलायो आहे नारायण अस्त्र। शरणागति हिकु मात्र उपाय आहे, हिकु मात्र उपाय, ॿियो कोई उपाय न आहे। चालान चालाकी हलंदी, न दिमाग़ हलंदो, न अहंकार, न धन, न पैसो, न पहुच, कुझु भी न हलंदो। इन खां पोइ बि माण्हू न सम्झे, शरणागत न थिए, त ग़लती पोइ चए बि उन्हनि जी बि आहे जिन जी ज़िमेदारी हुई, गुरुनि जी, जेके गुरु ठही वेठा आहिनि। गुरुअ जी छा ज़िमेदारी हुई? पंहिंजे शिष्य खे परमात्मा सां जोड़े, उनजी शरण में आणे। उहो ई न करे सघिया शायदि, त पोइ इहो अवसजाई रहंदी स्थिति। थोरो इहो दृश्य ईंदो, वरी घटि थींदो, वरी जीअं नानीअ जे घर गर्मियुनि में वञिबो आहे न, त कोरोना गर्मियुनि में ईंदो आहे, थधि में वरी पंहिंजे घर में हूंदो आहे, त वरी ईंदो रहंदो। माण्हू वरी नकारात्मक ॻाल्हियूं कंदा, हाणे अलाए छा थींदो। पर इहो ढंग कान्हे जीअण जो, इहो जीवन जीअण जो सुठो ढंग कान्हे। सुठो ढंग हींअर ई आहे जेको पाण पिया था कयूं। चारों तरफ़ शांती आहे, कोई रोए पियो थो, कोई गिणे पियो थो, तारीख़ूं पियो थो गणे, कोई विड़े पियो थो, कोई कोसे पियो थो। ऐं असां शांतीअ सां भगवत गीता जे शरण में वेठा आहियूं। जीवन इनखे चइबो आहे जीअण। भगवत गीता जीवन जीअण सेखारींदी आहे। जीवन कीअं जीजे। आख़िरी ॻाल्हि आहे शरणागति। ज्ञान जी बि आख़िरी अवस्था शरणागति। हे जेके जलेबियूं सत्संग कंदियूं आहिनि ज्ञान जा, इन्हनि करे शरणागतिअ जी ॻाल्हि कई कान्हे। छो त जंहिं ॾींहुं शरणागति कंदियूं उन ॾींहुं भगवत गीता ख़तम थी वेंदी, हिननि जो सत्संग ई ख़तम थी वेंदो।
हिननि जी कहिड़ी कहिड़ी गीता आहे जेका ख़तम ई नथी थिए। कहिड़ी गीता आहे? शुरू त ईअं ई थियो न, भगवत गीता। उन ते सॼी उमिरि 40, 50, 60 साल थिया, सत्संग हले ई पियो थो, गीता ख़तम ई नथी थिए हिननि जी। हे कॾहिं ख़तम करणु चाहींदियूं बि कोन, हे कॾहिं बि परमात्मा सां कोन जोड़ींदियूं, हे कॾहिं बि परमात्मा जी शरणागतीअ जो रहस्य न ॿुधाईंदियूं, छो त ॾाढो अद्भुत गोपनीय ज्ञान आहे, आख़िरी ज्ञान आहे शरणागति। सार ॻाल्हि, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज। हे अर्जन, सभु ॻाल्हियूं छॾे ॾे, छा सही छा ग़लति सभु छॾे ॾे, तूं त मुंहिंजी शरण में हलियो आहे। मां तोखे सभिनी पापनि खां मुक्त करे छॾींदुमि ऐं तोखे पवित्र करे छॾींदुमि। अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच। हाणे ये आखिरी ज्ञान आखिरी आहे छा? बिल्कुल शरणागति आखिरी आहे, लास्ट। भली असां केॾा बि ज्ञानी थी वञूं, ज्ञानी बि किरी पवंदो आहे, थोड़ो ई अहंकार ईंदो अथसि, धड़ाम सां हेठि किरंदो आहे। पर शरणागत त किरियल ई हूंदो आहे, उहो छा करंदो? शरणागत शरण में ई हूंदो आहे, वो नथो किरी सघे। ॿुधायो हुयो कि वरी परमात्मा अगरि मिली थो वञे कंहिंखे त उन खां पोइ बि बीहणो कोन्हे, है न, हलणो ई आहे। त छा शरणागति उन खां बि पोइ? हाँ, शरणागति लास्ट आहे, आखिरी। शरणागति खां पोइ जीअं हू रखे, जीअं हू हलाए, जेको हू कराए, उहो आहे। अचो असां बि ही भजन गायूं शरणागतिअ जो। हे प्रभु आई आया तुझे शरण, हे प्रभु आई आया तुझे शरण। कर दया दासिया जा वहम दूर जन, कर दया दासिया जा भ्रम दूर कर। हे साईं आई आया तुझे शरण, हे प्रभु आई आया तुझे शरण। सुख नाहे संसार में जाचे ॾिठो, नाम तुंहिंजो साईं सभ खां मिठो, नाम तुंहिंजो साईं आखिए जा मिठड़ा आहिनि तुंहिंजा वचन, आखिए जा मिठड़ा आहिनि तुंहिंजा वचन। कर दया दासिया जा भ्रम दूर जन,
तुंहिंजी में सदा वधंदी नेम सां तुंहिंजे मंदर ईंदी रहां उथंदे वेहंदे हिक हुजे तुंहिंजी लगन उथंदे वेहंदे हिक हुजे तुंहिंजी लगन कर दया दासीअ जा भरम दूर कर हे साईं आए आया तुंहिंजे शरण जिंदगी गुजरी वही वहवार में बाकी शल गुजरे साईं तुझे प्यार में माधव ते भी महर चाहत रखन माधव ते भी महर चाहत रखन कर दया दासीअ जा भरम दूर जन हे साईं तुंहिंजे शरण त शरण आखिरी शइ आहे पर ये शरणागति एॾी सस्ती ऐं हल्की न समझिजो सरल न समझिजो जेका असां सिंधियुनि जी शरणागति आहे उहा न आहे हीअ सिंधियुनि माताउनि जी शरणागति हूंदी आहे जॾहिं दुख अचे जॾहिं मुसीबत अचे ऐं पंहिंजो सभु दिमाग़ हलाए छॾनि ऐं कुझु सम्झ में न आयो पोइ अच भाई दरबार में ऐं परमात्मा खे चओ गुरूअ खे चओ जेको मिले उनखे चओ कि मां तुंहिंजे शरण में पई आहियां हीउ मुंहिंजो दुखड़ो दूर कर पोइ जॾहिं दुख दूर थियो शरणागति ख़तमु हिते उहा शरणागति कान्हे हिते आहे सर्व धर्मान परित्यज्य सभिनी धर्मनि खे छॾे करे सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे करे धर्म माना छा सही छा ग़लति छॾे करे कर्तव्य न कर्तव्य त कर हिते कर्तव्य छॾण लाइ कान्हे कर्म छॾण लाइ बि कान्हे मतिलबु धर्म चइबो आहे न कि धर्म छा थो चए मूंखे छा करणु खपे छा सही छा ग़लति कृष्ण थो चए उहो भुलिजी उहो छॾे ॾे सही ऐं ग़लति माण्हू खे चार शयूं आहिनि अंतःकरण में हिकिड़ो आहे मन ॿियो आहे बुद्धि टियों आहे चित्त चौथो अहंकार माण्हू भगवान जी शरण त पोइ वठंदो आहे पहिरीं इन्हनि चइनि जी शरण वठंदो आहे मन छा थो चए मुंहिंजी बुद्धि छा थी चए मुंहिंजो चित्त छा थो चए या अहंकार छा थो चाहे मान लो का माई सत्संग में कॾहिं वेंदी कोन हुई ये सच में ये जेको मिसाल ॾियां थो पर ये आहे समाज में जेके सत्संग में कॾहिं वेंदा कोन हुआ हिकदम सत्संगनि में जुड़ी विया
कारण छा? कंहिं मन जी ॿुधी, कंहिं बुद्धीअ जी ॿुधी, कंहिं अहंकार जी ॿुधी, कंहिं चित्त जी ॿुधी। अहंकार जी ॿुधी कीअं जुड़ियो माण्हू सत्संग सां, या बुद्धीअ सां कीअं, चित्त सां कीअं, मन सां कीअं? बुद्धीअ खां था शुरू कयूं। ॿ टे मायूं सम्झो के माईअ वटि आयूं, उनखे पंहिंजे ग्रुप जा फ़ाइदा ॿुधाया कि देख हमारे सत्संग में कौन कौन लोग आते हैं, अनिल अंबानी तक आता है। अनिल अंबानी हू न, हिकु ॿियो अंबानी, उनजो बि नालो अनिल, नालो उनजो ऐं इशारो उनजे तरफ। हमारे सत्संग ग्रुप में देखो ये बड़े लोग आते हैं, हम कभी दुबई भी जाते हैं। त जंहिंखे चयनि उन पंहिंजो दिमाग़ हलायो कि यार हेॾो ऊंचो सत्संग, हेॾा ऊंचा माण्हू हिन में, ऐं हेॾियूं वॾियूं ॻाल्हियूं, कुछ त हूंदो न। जुड़ी वई सत्संग सां, माना हुन फ़ैसिलो कीअं वरितो, शरणागत थी वई माना, पर कीअं थी? बुद्धीअ सां। बुद्धीअ जो दिमाग़ जोड़ तोड़ घटाए करे कि हिते ज्ञान हूंदो, हिते हेॾा वॾा माण्हू था अचनि, पैसे वारा माण्हू था अचनि। हुन दिमाग़ हलायो पंहिंजो कि हिते घाटो कोन थींदो, फ़ाइदो ई थींदो। हाणे सम्झो उहे मायूं ॿिए माईअ वटि वयूं, उहा वरी उन मन जो इस्तेमालु कयो, छो त हुनजी तारीफ़ कयनि हिननि। उते बुद्धि उन माई खे हुई कोन, उनखे बुद्धीअ वारियूं ॻाल्हियूं सम्झ में न पियूं अचनि, त हिननि मन ते प्रहार कयो। हिन ग्रुप जे अॼुकल्ह आहिनि, पंथ घणेई ग्रुप आहिनि जेके निकिरंदा आहिनि, कोरोना खां पहिरीं निकिरंदा हुआ इहे, ऐं माण्हुनि खे कीअं बि जोड़ींदा हुआ। त ॿी माई ॾिठनि इहे मन प्रधान आहे, मन प्रधान। उनखे उनजी कयनि तारीफ़, तेरे में कुछ है, तेरे को किसी ने पहचाना नहीं, तू केवल सोना नहीं है, तू सोना है, सोन है, तू सोन। तुझे किसी ने समझा नहीं, हमने पहचान लिया। चल हमारे सत्संग में देख कितना मजा आता है। उहा वही कंहिंजी बुद्धि करे, मन जी बुद्धि करे, मन खे वणियो, मन जे शरण में वञी करे मन जी हा हलणु खपे हिते, उहा हली वई मन जे शरणागत थी करे। उहे माण्हू वरी टे वटि विया, उते उन्हनि ॿियो अस्त्र हलायो कि ही अहंकार प्रिय माई आहे, हिनखे पैसे जी कमी कान्हे, ही पैसा धनवान ॾिसी करे त कोन जुड़ंदी असां सां, चवंदी अहिड़ो पैसो मूं वटि बि आहे। या तारीफ़ कंदासींसि, चवंदी मुंहिंजी त अमीरनि जी त हूअं ई तारीफ़ थींदी आहे, तू छा थी करी, मेरे में कुछ है वो तो है ही। मैं इतना मेकअप करती हूँ, ब्यूटी पार्लर वाली मेरे घर आती है, त हिनखे टियों हिनखे अहंकार ॾीस तॾहिं जुड़ंदी। पोइ हुनखे अहंकार कहिड़ो कि अरे आंटी दीदी तव्हांजी ज़रूरत असांखे आहे, तव्हां हाली सीट संभालियो, तव्हां त असांजो सत्संग संभालियो, तव्हां हुन ते वियो, तव्हां असांजो मार्गदर्शन कयो। उहा हली वई अहंकार जे करे, अहंकार जी शरण में वई, होॾां त पोइ वई, हुननि खे लॻो असांजी शरण में आहे, न उहा अहंकार जी शरण में आहे। तंहिंखां पोइ चौथे माण्हू वटि विया, ही न को अहंकारी आहे, न अहंकार जे वस आहे, न बुद्धीअ जे, न मन जे, ही चित्त हिन जो आहे। चौथो माण्हू अहिड़ो बि थींदो आहे, ॿुधी वठो, चित्त प्रधान। चित्त जो अर्थ आहे उन वटि सभु वयूं, उनखे इन्हनि सभु पंहिंजा फ़ाइदा घाटा नुक़सान ॿुधाया, नुक़सान न फ़ाइदा ई फ़ाइदा, ऐं तारीफ़ बि कयूंसि, ॿुधाइणु एॾो ऊंचो ज्ञान आहे, ऐं ॿियनि वटि ज्ञान अथई कोन, न ॿावनि वटि अथई न कंहिं वटि। त हिन सोचो चित्त प्रधान माईअ, चित्त कीअं कमु कंदो आहे कि मूंखे उहो कुझु न कुझु त खपे, मूंखे को न को ठिकानो त खपे,
सत्संग तो मूंखे खपे, ॿियनि में चारो आहे कोन, चित प्रधान माईअ ईअं सोचियो, ॿियनि में त नज़र अचे कान थो लक्षण, ही पैसा बि कोन पिया था वठनि, ज्ञान जूं जेके ॻाल्हियूं कनि था से अलॻि नयूं ॻाल्हियूं आहिनि, हेॾो सिस्टम बि अथनि, त ॿियो कोई चारो कान्हे त मां इन मूंखे इहो बेस्ट थो लॻे। चित प्रधान इनखे चइबो आहे, उहा हली वई ओॾां, ये चारे हली त विया, पर ये परमात्मा जी शरण में कोन वया, को मन जे शरण में वयो, को बुद्धीअ जे चवण ते हलियो, कोई चित्त जे, कोई अहंकार जे। ऐं अॼु उन्हनि जो कहिड़ो हाल आहे, सभु बंदि ग्रुप, सभु सत्संग बंदि, मन अहंकार वारो बि घर वेठो आहे, मन वारो बि घर वेठो आहे, ऐं ॿियो केरु चित्त ऐं इहे सभु घर वेठा आहिनि। केॾा विया उन्हनि जा। इनखे कृष्ण भगवान चए थो, अर्जुन ये सभु धर्म छॾे ॾे, मन जो धर्म बि छॾे ॾे कि मन छा थो चए, बुद्धीअ जो धर्म बि छॾे ॾे कि बुद्धि छा थी चए, चित्त जो धर्म बि छॾे ॾे कि चित्त छा थो चए, ऐं अहंकार बि छॾे ॾे कि मुंहिंजो अहंकार छा थो चए। इहो आहे सर्व धर्मान परित्यज्य, सभिनी धर्मनि खे छॾे ॾे कि धर्म ई थो चए, न उहो धर्म न। ॾाढा दफ़ा माण्हू पंहिंजे स्वार्थ खे बि धर्म चई ॾींदो आहे, ॾाढा दफ़ा माण्हू पंहिंजे सत्संग ग्रुप जी ॻाल्हि खे ई धर्म चई ॾींदो आहे, न ग्रुप जी बि न मञ, ग्रुप बि छॾे ॾे, पंथ बि छॾे ॾे, ऐं अंतःकरण बि छॾे ॾे। इहे सभु धर्म आहिनि। तूं मुंहिंजी शरण में हलियो आहे, तूं, तुंहिंजो मन नथो चवां। असां इहा ग़लती कंदा आहियूं शरणागतीअ में, ऐं हिननि जलेबियुनि खे ख़बर कान्हे कि जेके माण्हू उन्हनि सां जुड़िया, हिकिड़ो बि पाण कोन जुड़ियो आहे, या त उन्हनि जो मन जुड़ियो आहे, या त न, या त उन्हनि जो तन जुड़ियो आहे, केवल शरीर सां। कि मन सां त उहो ई ॿिन्हिनि सां जुड़िया ई कोन हुआ कॾहिं, मन सां जुड़िया हुआ, या तन सां, या चित्त अहंकार सां, या बुद्धीअ सां, पाण त हिननि खां अलॻि ई रहिया, या न हुननि खे ख़बर आहे, न हिननि खे ख़ुदि खे ख़बर आहे। असांखे अहिड़ा माण्हू खपनि बि कोन हिन व्यासगतीअ खे, पर मूंखे प्रसन्नता आहे, मूंखे ॾाढी हार्दिक ईअं लक्ष्य न रखियो हो कॾहिं, पर अगरि सोचूं था त नज़र अचे थो कि हिन व्यासगतीअ सां माण्हू पाण जुड़ियो आहे, मन सां न, तन अहंकार सां बि न, बुद्धीअ सां बि न, चित्त सां बि न, स्वयं जुड़ियो आहे, स्वयं खुदि। हिन व्यासगतीअ सां जुड़ण माना मूंसां जुड़ण न, हुन परमात्मा सां जुड़ण। छो त हिते भगवान जूं ॻाल्हियूं निकिरंदियूं आहिनि, त तव्हांजी शरणागति उहा आहे परमात्मा सां। मां सुठो लॻंदो आहियां परमात्मा जे करे, तव्हांखे सत्संग जे करे, सत्य जे करे, सत्य जे संग जे करे। सत्य त परमात्मा आहे। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम। ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव
नयन जाना शिव गुण माना सुंदर नाम पहचाना दया करो प्रभु इनके मन पर दया करो प्रभु इनके मन पर ज्ञान का दीप जगा दो राधा मोहन शरणम सत्यम शिवम सत्यम शिवम सुंदरम 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 राधा मोहन शरणम उन परमात्मा जी शरण में अचूं त पाण ईअं न कि पंहिंजो पाण खे अञा बचायो आहे ऐं अहंकार खे मोकिलियो आहे शरणागतीअ लाइ या बुद्धीअ खे खुद शरणागत थियणो आहे छो त असां वास्तव में उन जा अंश आहियूं परमात्मा जा स्वरूप सां जात हिक ई आहे स्वरूप सां त जॾहिं असां हिकु ई आहियूं संबंध हिकिड़ो ई आहे त कहिड़ी ॾुखियाई आहे शरणागतीअ में पर भुलिजी चुका आहियूं संबंध यादि कराइण जिन जो कमु हो उहे बि भुलिजी चुका आहिनि गुरु हे हो जेके पंथ मां कमला खे चयो हो ये पंथ जलेबियूं कॾहिं बि कोन चाहींदियूं कि कोई भी उन्हनि वटि ईंदड़ कॾहिं बि परमात्मा सां जुड़े ये कॾहिं कोन चाहींदियूं ऐं वो कोशिश अहिड़ी रखंदियूं कि परमात्मा खां दूर रहनि तॾहिं त हिननि सां जुड़ियल हूंदा ऐं हिक बि हलो परमात्मा त छॾियो कंहिं चयो भाई ज्ञान ॾींदियूं आहिनि असांखे ज्ञान त चयोमांसि इहो बि यादि रखिजो ये कॾहिं कोन चाहींदियूं सीट ते वेठल कि हीअ मूंखां वधीक ज्ञानी थिए ये कॾहिं कोन चाहींदियूं कि मूंखां थोरी बि होशियार थिए ज्ञान में जलेबीअ में ईअं ई हिन जो दुकानु हलंदो इन सां छा थो थिए माण्हू पंहिंजो वास्तविक संबंध भुलिजी थो वञे असली जेको रिश्तेदार आहे परमात्मा उन्हनि खे भुलाए थो छॾे ऐं हिननि खे पंहिंजो रिश्तेदार थो ठाहे छॾे चाची मामी काकी जलेबियुनि खे कि तूं मुंहिंजी सखा आहीं तूं मुंहिंजी भेण आहीं तूं मुंहिंजी धीउ आहीं पैसे वारी हूंदी त चवंदसि हा जीअं तूं चवंदीअ मां उहा ई आहियां तुंहिंजी डिपेंड हुन ते थो करे भई माण्हू कहिड़ो आहे ग़रीब खे चवंदसि निकिर था औकात ॾिस पहिरीं पंहिंजी मूंसां रिश्तो थी जोड़े वञ बासण साफ़ कर त अफ़सोस जी ॻाल्हि इहा ई लॻंदी आहे कि जिन जो कमु आहे माण्हुनि खे भॻवान सां जोड़ण उहे टोड़नि पिया था संबंध जोड़ण जे बजाय अञा पको था कनि अञा संसार सां संबंध पको पिया था कनि ऐं पहिरीं शर्त जबकि इहा ई आहे कि हिन संसार सां संबंध टुटणु खपे तॾहिं परमात्मा सां संबंध मजबूत थींदो पर जेको बि साधु सचो साधु संत त ईअं कोन कंदो पर जेको तथाकथित गुरु पंत बाबा जी बेटा जी भैया जी इहे चवनि कि तुंहिंजो कमु थी वेंदई इच्छा पूरी थी वेंदई त इहे छा पिया था कनि ये संसार सां पिया था जोड़े ये संसार सां संबंध पको पिया था कराइनि त ॾाढा घटि मिलंदव हिन संसार में तव्हांखे भॻवान सां जोड़ण वारा ॾाढा घटि छा मुश्किल अथव जेके तव्हांखे परमात्मा सां तव्हांजो संबंध यादि कराइनि तॾहिं त
रहस्य युक्त बाक़ी छो चयो कृष्ण भॻवान कि हो त मिली वेंदव ध्यान वारा वॾियूं ऊचियूं ॻाल्हियूं ॾाढियूं हाई फाई ॻाल्हियूं ऐं उहे ॻाल्हियूं ॿुधाइण में सालनि जा साल लॻाए छॾींदव, पर कोई विरलो ई हूंदो जेको तव्हांखे इहो ॿुधाईंदव कि तूं परमात्मा जो अंश आहीं, उहो पंहिंजो संबंध यादि कर, उनजी शरण में हलियो वञ ऐं पोइ जीअं हू हलावई तीअं हल। समझदारी हुन में अथई, भलो बि हुन में अथई, तुंहिंजो फ़ाइदो बि हुन में अथई। जीअं हू हलावई तीअं हल, उनजी शरण में हली वञ। जैसे परमात्मा बस मां तुंहिंजी शरण में आहियां, भिटकी भिटकी वञी धिका खाई वञी तंहिंखां सुठो हींअर ई हलियो वञ, समय बची पवंदई। तुंहिंजे भीतर में वेठो अथई, हृदय में वेठो अथई, हृदय सां हृदय में उनजे शरण में वञ। हू कॾहिं बि मना न कंदई, हू त स्वीकार करे ई वेठो आहे। जॾहिं विभीषण शरण में आयो राम जे, तॾहिं भगवान राम सलाह वरिती सभिनीनि खां कि भाई असांजे दुश्मन जो भाउ आहे त हिनखे शरण ॾियणु खपे या न। सुग्रीव जी न, थी सघे तो असांजो सॼो राज हुनखे ॿुधाए रावण खे। तो राम हनुमान खां पुछियो, चईंसि तूं हुन सां मिली चुको आहीं थोरी देरि, त ॿुधाए माण्हू कीअं आहे, हिनखे रखूंसि पाण। त हनुमान चई साईं मूंखां छो था पुछो, तव्हांजे शरीर ते जेको धनुष टंगियल आहे उन खां पुछोसि न। त राम जी धनुष कीअं ॻाल्हाईंदो ऐं उन खां छो पुछां। हनुमान चयसि तो धनुष ॻाल्हाईंदो आहे साईं। मां ॾाढा दफ़ा हिकु मैसेज ॾिठो आहे, जॾहिं तव्हां धनुष खे टंगींदा आहियो त केवल तव्हांजी शूरवीरता ई नज़र न ईंदी आहे, तव्हांजी दयालुता बि नज़र ईंदी आहे। जो धनुष कीअं आहे, टेढ़ो। त जॾहिं टेढ़े खे बि स्वीकार कयो था, त अगरि ही टेढ़ो आहे बि मानंदो विभीषण, राक्षस कुल जो आहे, टेढ़ो आहे जीअं सभु चवनि था, तव्हांजी त शरण में आयो आहे न, त टेढ़े खे तव्हां छा मना कंदा आहियो छा, रुगो सिधे खे स्वीकार कंदा आहियो। टेढ़ो त टेढ़ो, बस तव्हांजे शरण में जेको अचे इहा ई शर्त आहे न। सभु चुप थी विया, राम भॻवान बि मुस्कुराइण लॻो ऐं विभीषण जी शरणागति थी वई। ऐं पोइ जॾहिं विभीषण जी हिकु दफ़ो शरणागति थी त कथा त पोइ बि ईंदी आहे कि सभु युद्ध बुद्ध समाप्त थी वियो, राम पंहिंजे अयोध्या में हली वियो। विभीषण खां हिकु ब्रह्म हत्या थी वई अनजाने में, त ब्राह्मण उन्हनि खे पकड़े करे कैद कयो हो, मारियो बि वंस। त राम भॻवान उते छॾाइण वियो विभीषण खे, सिर्फ़ इन करे कि मुंहिंजी शरण में हिकु दफ़ो अची चुको आहे, हाणे मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे हिनजी रक्षा करण जी। पोइ राम उतां छॾायो वंसि। त शरण असांजी तरफ़ां ई कमी आहे, संबंध सम्झण में असां खां ई भुल थी वई आहे ऐं भुलाइण वारनि का कसर कान छॾी आहे। बचपन में माता पिता दूर कंदा आहिनि परमात्मा खां, मेरा बेटा राजा बेटा पैसे कमाएगा, मेरे को खिलाएगा, इहो सेखारियो वेंदो आहे। शादीअ खां पोइ घोट या सावरा तव्हांजा मतलब सभिनी जा अनेक अपेक्षाऊं परमात्मा खां दूर करण जी कोशिश। वरी पुट बि उहो बि घटि न, उहो थी मम्मी एडवांस थी, थोड़ी उहा थी होशियार थी। परमात्मा खां दूर थियण खे चवनि था एडवांस, प्रैक्टिकल। परमात्मा खां दूर, जंहिंजी ज़रूरत हाणे सभिनि खां वधीक हाणे ज़रूरत आहे हिन कोरोना काल में, शरणागति जी ज़रूरत आहे। उन बिना चारो कोन अथव, सॼो संसार ॿुधी वठे। हिन कोरोना काल में सॼो विश्व जेसिताईं न सम्झंदो कि हिकिड़ो ई उपाय आहे शरणागति, उन परमात्मा जी शरणागति, तेसिताईं छुटकारो कोन अथव। ॾिसो, हिन बीमारीअ सां कोई वधीक मरण वारा कोन्हनि,
कोई वॾी अहिड़ी महामारी कान्हे, बीमार अधु त इन करे पिया था थियनि डप में, ऐं ठीक भी था थी वञनि, के सच में संक्रमित थियनि भी था त ठीक थी था वञनि। त हिते भय मृत्यु जो कान्हे। शरणागत में अचण सां फ़ाइदो इहो आहे कि भय निकिरी वेंदो, चिंता निकिरी वेंदी, शोक निकिरी वेंदो। पोइ असां ॾाढो सुठो महसूस कंदासीं, निश्चिंत थी वेंदासीं। माण्हू मरंदा हेॾा कोन, पर साल त थी चुको आहे, वरी हाणे नओं पीरियड शुरू थियो आहे, सेकंड वेव। इहो सॼो साल माण्हू डिॼी डिॼी करे जीअंदो। अगर शरणागत न थियो त हू डिॼी डिॼी करे जीअंदो, चिंताउनि में जीअंदो, अज्ञात भय में जीअंदो, सभु लुटाए छॾींदो। शरणागतीअ सां छा थींदो? काई चिंता न, काई शोक न, माण्हू आनंद में वर्तमान में अची वेंदो। त सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज। अचो असां भी भगवान जी शरण में अचूं। मुझा साईं सिरजणहार, वरतो तुंहिंजो आधार, बेड़ो कयो पार मुंहिंजो, बेड़ो कयो पार मुंहिंजो। मुंहिंजा साईं सिरजणहार, वरतो तुंहिंजो आधार, बेड़ो कयो पार मुंहिंजो, बेड़ो कयो पार मुंहिंजो। ना बल ना बुद्धि मुँह में, ना काई हिम्मत आहे, मुँह पकड़ो दर तुंहिंजो, हिकु तुंहिंजो साथ आहे, मुंहिंजो तो ते आहे भार, वरतो तुंहिंजो आधार, बेड़ो कयो पार मुंहिंजो, बेड़ो कयो पार मुंहिंजो। मुंहिंजा साईं सिरजणहार, वरतो तुंहिंजो आधार, बेड़ो कयो पार मुंहिंजो। आही हीणन जो हमराह, आही शाहन जो भी शाह, हिन ऊन्हे दरिया में मुंहिंजी तूं ई पुश्त पनाह, आई तूं ही तारण हार, वरतो तुंहिंजो आधार, बेड़ो कयो पार मुंहिंजो।
ना लहरों भारी, करे कृपा कर मन दे, कजबा बन रखवारी। साईं आया मां मझधार, वरतो तह जो मुआधार, बेड़ो कयो पार मुंहिंजो, ओ बेड़ो कयो पार मुंहिंजो, ओ बेड़ो कयो पार मुंहिंजो। शरणागति जो अर्थ आहे पंहिंजो बल, बुद्धि, अहंकार सभु छॾे करे परमात्मा जी शरण में थियण। ऐं जॾहिं मनुष्य खुदि पाण शरणागत थींदो त अंतकरण केॾां वेंदो, उहो बि शरणागत थी वेंदो, छो त सभु माण्हुनि सां जुड़ियल ई आहिनि। पर जेॾीमहिल माण्हू अहंकार कंदो आहे, चवंदो आहे छाजी शरणागति, छाजो भॻवान, त उनखे ख़बर कान्हे कि उनजो अहंकार हेतिरो सो आहे। हुन विशाल परमात्मा जे अॻियां अहंकार ॾाढो नंढड़ो हूंदो आहे, पर असांखे ॾाढो वॾो लॻंदो आहे, छो त अहंकार में जीअंदा आहियूं। हऊं विच आया, हऊं विच गया, हऊं विच जमिया, हऊं विच रोआ। अहंकार में माण्हू जीअंदो आहे त लॻंदो आहे मुंहिंजो अहंकार ॾाढो वॾो आहे ऐं परमात्मा नंढो आहे, भॻवान त ईअं ई आहे। पर सच इहो आहे असांजो अहंकार तुच्छ आहे ॾाढो हुन परमात्मा जे अॻियां। त हेॾे वॾे विशाल परमात्मा जे अॻियां नंढो अहंकार छॾे सघिजे थो। अहंकार छुटंदे ई सभु समस्याऊं जड़ खां ख़तम। मन, बुद्धि, चित्त ये साइड कंदे ही सभु समस्याऊं ख़तम। समस्या इन्हनि में ई आहे। त परमात्मा जी शरणागति, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज। भगवान चए थो हे अर्जुन, सभिनी धर्मनि सही ग़लति खे छॾे करे तूं त मुंहिंजी शरण में अची वञ। शरणम, हरि शरणम, मां भगवान जो आहियां, इहा हृदय सां मञण, मां भगवान जो आहियां, भगवान मुंहिंजो आहे। निर्भर थी वेंदासीं, पोइ हू बि न बचंदो कि मुंहिंजो धन, मुंहिंजो पद, मुंहिंजो हेतिरो बैंक बैलेंस, उहो बि ख़तम। मुंहिंजा हेतिरा चमचा, ॾाढनि खे चमचनि जो अहंकार हूंदो आहे, उहे बि न। बसि मां ऐं मुंहिंजो परमात्मा, मां माना भगत जे रूप में, मां भगवान जो आहियां, भगवान मुंहिंजो आहे। इहो संबंध मञूं छो नथा असां? मान्यता मञणो ई त आहे रुगो। भाई ॾिसो, कंहिं छोकिरीअ जी शादी थींदी आहे, उहा शादी करे साहुरनि में ईंदी आहे। हाणे हुनजी मन्यता छा थी वेंदी आहे कि हीउ मुंहिंजो पति आहे, हीउ मुंहिंजो हाणे घर आहे, मुंहिंजी सरनेम मटिजी वई, मुंहिंजो गोत्र बि मटिजी वियो। इहो छा आहे? मन्यता ई आहे न, केवल मञे ई न हुन, ॿियो को चमत्कार त थियो कोन। हुनखे न सम्झिजो कि शादी थी वई त ओॾी महिल मटिजंदो आहे। ही मन्यता जी ॻाल्हि आहे। हुन मञे ई तॾहिं मटिजी वियो, न मञे त कोन मटिजंदो आहे। फिल्मुनि में कोन थींदियूं आहिनि छा शादियूं? ईअं त शूटिंग में कोन थींदियूं आहिनि, 7 फेरा हार तक पाए वठंदा आहिनि, त छा थी विया छा पति पत्नी? ही मान्यता जी ॻाल्हि आहे। हाणे छोकिरी धीरे धीरे भुलिजंदी वेंदी आहे कि मुंहिंजो घर त कुझु ॿियो हो, अञा थोरो समय गुज़रण ॾियो। जॾहिं हुनजो पुटु वॾो थींदो आहे, उहो पुटु बि शादी करे ईंदो आहे, ऐं नुंहुं अगरि सुठी न निकिरे त माई छा चवंदी आहे? हिन नुंहुं माईअ मुंहिंजो घर फिटाए छॾियो। अरे तुंहिंजो घर किथां थियो? तुंहिंजो घर त रायपुर में हो न, पेका। तूं त शुरू में चवंदी हुई मुंहिंजो घर हो आहे, मुंहिंजो घर त हो आहे। पर कीअं भुलिजी वेंदी आहे
सब कुछ पंहिंजो असली पेको साहुरनि खे कीअं हक़ जमाए छॾींदी आहे, केवल मान्यता जे करे न, कि हाणे मां हिन घर जी मालिकिन आहियां, पोटा बि थी वेंदा आहिनि, पोटनि जूं बि शादियूं, पोइ उनखे पंहिंजो ई घर थी वेंदो आहे। त जॾहिं संसार हिकु बनावटी मान्यता असां एॾी दृढ़ता कयूं त असली मान्यता जोड़ण में कहिड़ी ॾुखियाई आहे सरल पर ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। घणा जन्म जन्म यात्रा करणी पवंदी आहे इहो संबंध जोड़ण लाइ, छो त उहो ॾिसण कान थो अचे। अरे ॾिसण नथो अचे, इहो ई त प्रमाण आहे हुनजो कि आहे। वॾा माण्हू ॾिसण ईंदा आहिनि छा ॼण? मोदी तव्हांखे ईअं ॾिसण ईंदो छा? हू हुन खां बि वॾो आहे, हू सूक्ष्म विशाल आहे ऐं सूक्ष्म आहे। ॾिसण त पोइ अनेक माण्हू पिया था अचनि, उहे नष्ट थी वेंदा। हू आहे। कॾहिं त असां पंहिंजे अनुभव जो आदर कयूं। कुछ त जीवन में घटनाऊं थियूं हूंदियूं न, जिन सां असांखे भरोसो थिए कि हू आहे। ऐं संतनि महात्माउनि त ॾिठो आहे, अनुभव कयो आहे, उन्हनि शास्त्र लिखिया आहिनि, उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो? संतनि अगरि असांखे चयो कि परमात्मा आहे ऐं असां मञी वरितोसीं त पाण संत जो त नुक़सानु आहे। असां हाणे हुनखे थोरी भेटा ॾींदासीं, असां त हुन सां जुड़ी वेंदासीं। त सच्चाई इहा ई आहे, परमात्मा आहे। संतनि अनुभव कयो आहे। जेके नकली आहिनि इहे गुरु, इहे पाण उलझाईंदा आहिनि। पर ॾिसो, पाण खे संत त चवनि था, शास्त्र बि चवनि था, पर असांखे पाण खे बि कुझु अनुभव करणो पवंदो। हीअ अनुभूति जी ॻाल्हि आहे। दिमाग़ साइड रखणो पवंदो आहे, अहंकार साइड, सभु साइड रखी करे अनुभव कंदासीं त संबंध सम्झ में अची वेंदो ऐं संसार सां संबंध टुटी पवंदो। हू मिठो लॻण लॻंदो। अदृश्य परमात्मा असांखे नज़र नथो अचे, पर असां त हुनखे नज़र अचूं था। असांजी सभु ॻाल्हियूं भाव पढ़ी थो वठे, हुनखे सभु ख़बर आहे। धीरे धीरे हुनजी तरफ़ अचूं, शरणागति में वधूं। हिते सत्संग जी समाप्ति आहे। बोल श्री कृष्ण भगवान की